अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज न्यूज़ का गडामा या संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। वफाकी काबीना में फेरफार घरू खाते जो कलमदान एजाज शाह खा वापस वठी वफाकी वजीर शेख रशीद हवाले रेलवे खाते जो कलमदान आजम सवाती के ॾिनो वियो नारकोटिक्स कंट्रोल वारी वजारत वफाकी वजीर एजाज शाह हवाले अॼु वफाकी वजीर तौर हलफ खणंदड़ हफीज़ शेख के साॻियो नाणे खाते जो कलमदान ॾिनो वियो। ऐवान सदर में तकरीब दौरान हफीज़ शेख वफाकी वजीर तौर हलफ खयो। सलाहकारनि ख़ासि मददगारनि बाबति इस्लामाबाद हाई कोर्ट के फैसले का पोइ वज़ीर आज़म इमरान खान वधीक ॿिनि सलाहकारनि अब्दुल रज़ाक दाऊद ऐं डॉक्टर फैसल सुल्तान के वफाकी वज़ीर बणाइण जो फ़ैसिलो करे वरितो। सिंध में अमन अमान ऐं तरक्की लाइ पुलिस जो अहम किरदार है। कोरोना में भी पुलिस के जवाननि गैर मामूली किरदार अदा किया। नवन ASIs के पुलिस में ईमानदारी ऐं सच्चाई से कम करणो है। खुशी थी जो नवन ASIs में न्याणियूं भी शामिल हैं। पुलिस हुकूमत की पॉलिसियुनि के बेहतर नमूने अंजाम ते पहुंचायो है। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जो लाड़काने में कमीशन पास 93 ASIs में ऑफर ऑर्डर बढ़ाइण वारी तकरीब के खिताब। नवाज लीग की अवामी राब्ता मुहिम रैली नून लीग अखबारनि मथा 4 धारदार केस दाखिल। केसनि में मरियम नवाज समेत 200 खां वधीक कारकुन नामज़द। केस में इको साउंड सिस्टम फ्राहम कंदड़ अब्दुल रहमान के भी नामज़द किया वियो। PTI अखबार फवाद चौधरी चयो है अवामी मफाद में एहतजाजी सियासत मुलतवी थियण घुर्जे। मुखालिफ धुर ॻाल्हियुनि जो माहौल पैदा करे हुकूमत की नज़र से ॾिठियूं वेंदड़ शख्सियतूं अॻियां अचनि। शिकतान घटाइण मुल्क लाइ ज़रूरी है। पाक चीन सरहद आर्जी तौर खोलण जो फैसलो। सरहद 15 खां 25 दिसंबर ताईं खोली वेंदी पर ॾेई वज़ारत सरहद खोलण की मंजूरी ॾेई छॾी। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 50 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए पियो। 8653 थी वियो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा वधीक 3047 नवां केस ज़ाहिर। 2538 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी। कोरोना वायरस सबबि मुतासिरनि जो अंग 4,32,327 थी वियो। कासिम भर पासे में कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ स्मार्ट लॉकडाउन नोटिफिकेशन जारी। रेडियो बाज़ार आफ्ताब उनड़ मार्केट मस्जिद गली लोहारी गली समेत ॿियूं मार्केटूं बंद। SOPs ते अमल कराइण लाज़मी करार। टणूमन खान में कोरोना वायरस तेज़ी सां वधण लॻो। हिक डॉक्टराणी समेत वधीक 9 केस ज़ाहिर। केसिस जो मजमूई अंग 182 थी वियो। सिंध हाई कोर्ट में 3 आलमनि जे टारगेट किलिंग में सज़ा खिलाफ अपील ते ॿुधणी। अदालत अली हसान ज़ैदी के खिलाफ सज़ा अपील मंजूर करे वरिती। अदालत जवाबदार के ॾिनल सज़ाऊं कलदम करार ॾेई छॾियूं। प्रोसिक्यूशन सज़ा बरक़रार रखण लाइ सबूत पेश करण में नाकाम। प्रोसिक्यूशन जो चवणु आहे त अली हसान हैदर वजाहत ऐं कमर अली मुलविस आहिनि। PB अखबार एजाज शाह शिराजी के पोरन सां ठटे में उज़र ख्वाही जो सिलसिलो जारी। बड़े वज़ीर सैयद मुराद अली शाह सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह शबीर बिजाराणी शिराजी हाउस पहुची। एजाज शाह शिराजी के पोरन सां उज़र ख्वाही कई। सिंध असेंबली के स्पीकर आगा सिराज दुरानी सूबाई वज़ीर सईद गनी गौस बख्श महर अली गौहर महर ऐं ॿिया पिण उज़र ख्वाही लाइ शिराजी हाउस पहुता। खैरपुर भरसां शाह लतीफ़ थाने की हद वाह मां अणॼातल औरत ऐं ॿार जा लाश हथाया। लाश अस्पताल मुंतकिल सुञाणप न थी सघी।
शिकारपुर में रुस्तम रोड ते हथियारबंदी फायरिंग स्पेशल पुलिस ब्रांच जो एहलकार अब्दुल हमीद संजरानी मारिजी वियो। लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवण आहे त बाक़ी जी जांच कई पई वञे। टंडोलायर भरिसां ॻोठ अब्दुल नाहियूं में पाणी जे वारे ते वियल नौजवान जो गोलियूं लॻल लाश ठाहियो आहे। इस्लामाबाद पुलिस बाक़ी वारे हंधि पहुची मक़तूल नियाज़ अली नाहियूं जो लाश अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस शक जे बुनियाद ते 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। कोयटा में अणॼातल हथियारबंदी फायरिंग में नीगर मारिजी वियो। 3 ॼणा ज़ख़्मी। सिंध के मुख्तलिफ़ शहरन में बरसात थद में वात थी वई। कंदकोट, शिकारपुर, शहदादकोट, गढ़ी हसनपुर, बख्शापुर, तंगवाणी, जेकबाबाद, ओबावड़ो, सरहद ॿियनि इलाइक़नि में बरसात सीअ में वात थी वई। बिजली की फराहमी मुअतल।